सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी सचे साईं वेंदे वेंदे संदेश ॾिनो, जेकॾहिं ॾिसंदासीं भगत साहब उन ते अमल कयो, जाए जन अमल कयो, तो पोइ खिलंदे खिलंदे उन्हनि पंहिंजा कदम वधाया। यार कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, थोरो मना कयूं तूं न वञ, न मोह थींदी, चाहे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, उते या हिते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। सचे साईं जी रहमत में ई त रहणो आहे, उन जी आसीस में ई त रहणो आहे। छड़े पोइ उहा सॼी तयारी बणिजी वेंदी आहे, पोइ उहो वरसजण हूंदो आहे। वरसण जो मक़सदु कोई इहो न आहे त पोइ असांजो थोरो पैसे में वधियासीं, संसार में वधियासीं, न वरसजण जा अॻिते खोड़ तरीक़ा कयूं। इहे त हल्कियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। वरी कंहिं ॿिए दफ़े न हिकिड़ो मां साम्हूं हूंदो ऐं मां हुनखे ॾिठो बि सॼे मौत खे बि ॾिठो। पोइ मालिक दर्जनी बि ईंदो, पोइ अरदास कंदो, कुझु बि हुजे मौत सुठो ॾिजांइ बसि। पोइ ॿ लफ़्ज़ चवंदो सिर्फ़ु, जीअं रे जीअं तीअं मारे अलाए कीअं, अहिड़ी करे मौत सुठो ॾिजांइ बसि। ज़िंदगी जो कोई मक़सदु आहे को, ज़िंदगी छा थींदी, उहो जीअं तीअं भई दुख में बुख में गुज़री वेंदी, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। दुख में सुख में हली वेंदी, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। उहो चवंदो ई आहे ज़िंदगी कोई अहमियत ईंदो ई कोन। चए ज़िंदगी कचण मूंखे ईंदी आहे, ज़िंदगी खे मूं पाण हलाईंदो, पर मुंहिंजो मौत तुंहिंजे वास्ते। ऐं लफ़्ज़ बि इहो चवंदो त जीअं रे तीअं तीअं, जीअं तीअं मारे अलाए कीअं, तंहिं करे मूंखे मौत बसि चङो ॾिजे, मौत मुंहिंजो उहो न हुजे। ऐं हक़ीक़त में मौत मुंहिंजो पंहिंजो अखि न को ॾिठो। ऐं शायदि कंहिं भाग वारे खे मौत थींदो आहे। पोइ जॾहिं बि सचे साईं जी दामन में ईंदो, रोज़ जो नेम हूंदो, स्मरणो हूंदो, अची वई ॻाल्हि। एक्चुअली मुंहिंजो नानो सको, मां 6 ॾींहंनि जो मुंहिंजी माउ गुज़ारे वई, जेको मां हुन सां गॾु रहियो। पोइ जॾहिं जेके इंसान चोजे माना हिकिड़ो शराफ़त जी इंता हूंदी हुन में, प्यार मोहबत जेतिरो बि चोजे, जे इंसान खे कुझु चोजे त शायदि इंसान में हिकिड़ो फ़क़ीर चऊं, दरवेश चऊं, देवता चऊं, कुझु बि चऊं, हक़ीक़त में उहो हुयो। पोइ मां गॾु हुउमि, थोरी तबियत ख़राबु थी राति जो, ईअं चयूं थोरो मुंहिंजी टाइप जी तकलीफ़ मूंखे थिए पई। मालिक खे यादि कंदो हमेशह, नंढा हूंदासीं सुबुह जो मां हुते रहंदो हुउमि। पोइ सुबुह जो मुंहिंजो पंहिंजो नेम हूंदो हो, अमृत वेले 3:30 4 बजे उथंदो। पोइ जीअं मां त गॾु हूंदो हुउमि, पोइ लोई हूंदी हुअसि उन वारी, बसि वेड़े करे पासे में मां हूंदो मां लोई वेड़े करे, पोइ जेको मालिक खे ॻाईंदो रहंदो। सदाईं सुबुह जो रोज़ नेम हूंदो पंहिंजो। पोइ जंहिं महिल मौत जी ॻाल्हि आई, ज़िंदगी में मां कोन थो वञा, पोइ जॾहिं चवंदो जी यार तीअं तीअं मारे अलाए की मुंहिंजी मौत खे सचा सां यादि रखजांइ, बसि उहो मूंखे मौत जी ॻाल्हि चङो कजांइ। पोइ जंहिं महिल यादि करे पियो त मूंखे थोरो जीअं आरामु अची वञे। ईअं सुम्हियो, सभिनी शायदि सुम्ही पियो आहे, सभई मालिक खे यादि कंदो, महिल सुम्हियो, ऊन्हारो हुयो वधीक, कोठे ते सुम्हिया पियासीं, वेठासीं, सभई जाॻूं पिया वञी तबियत जे करे। एतिरे में आई सुम्ही पई, जो सभई हुते हुयासीं। उहो थी चए अबा, चए अबा खे हाणे आरामु आयो आहे। चई न आरामु कयो, अबा खे उथायोसीं, ॾिसोसि त सही। चवंदी की हाणे आरामु आयो आहे। चई न आरामु न, अबा खे उथाए करे ॾिसो त सही जेको बि आहे। हाणे हो त मालिक खे यादि करे वरी ॻाल्हि सुम्हियो, जी हथ लाहियो त हुयो ई कोन, हलियो वियो। त पुछऊंसि तूं ईअं छो चयो? चयो मां सुम्ही पई हुअमि, मां जीअं मुंहिंजी बि अखि लॻी,
पर मां ॾिसां चंड में जो डोली लांदी ईंदी आहे हिकिड़ी पालकी आहे सिंगारियल, उहा चंड में जो लांदी ईंदी आहे उन ते जेके ईंदी त सचे साईं जी रहमत ईंदी पई आहे। ऐं अबा खे चयूं अचु उनखे पालकी में विहायूं ऐं आहिस्ते आहिस्ते वरी चंड में हली वई पंहिंजे मथे। मां सम्झुमि अबा कीअं उहो थियो त माना उन वक़्तु जेको थियो वाक़ई ईअं हलियो पियो।